ईमान मिलियो पाण करीम जन फरमान था नबी साईं फ़ैसिलो कयो ला युमिनु अहदुकुम हत्ता कुना हब्ब इलैहि मिन नफ्सिही वालिदिही व वलदिही वन्नासि अजमईन। अवां न थींदो को हिकिड़ो अॻु ईमान वारो जेसिताणी मां मोहम्मद जी मोहब्बत पंहिंजी जान खां वधीक मां मोहम्मद जी मोहब्बत पंहिंजी औलाद खां वधीक मां मोहम्मद जी मोहब्बत पंहिंजे वालिदैन खां वधीक मां मोहम्मद जी मोहब्बत वन्नास अजमईन जेके बि इंसाननि इन सभिनी खां वधीक जेकॾहिं आहे त उन्हनि जो ईमान कामिल आहे जेकॾहिं न आहे त उनजो ईमान नाक़िस आहे। पतो बि ईमान छा आहे नबी अलैहिस्सलाम जी मोहब्बत। चओ सुभान अल्लाह। यह मोहब्बत का मामूली ना है। अरे जिन अंदर जी चासनी चखी उन्हें पतो तुनको गार गंद में पूरो